अस्सलाम वालेकुम। अमीर इसी रहे आयो अकबर मज़ारी ऑफिशियल मां यावन जो होस्ट अकबर मज़ारी। रुस्तम जा जानी शिकारपुर में कबीलाई दहशतगर्दी जो शिकार थी विया। घोट ऐं संदसि मासूम भाउ समेत 3 ॼणा क़तल। घोट जे अमर सूदो 5 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। इतला आहिनि त जतोई महर तकरार तां रुस्तम शहर खां जेखमाबाद वेंदड़ ॼाणियुनि मथां बाईपास ते 10 खां वधीक हथियारबंदनि हमलो करे ॾिनो। फायरिंग के नतीजे में घोट इल्ताफ महर संदसि 5 सालन जो भाउ मोहम्मद हसन महर ऐं नौजवान मोहम्मद रमज़ान महर थॾे ते मारिजी विया। शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। ॿुधायो वञे थो त 1.5 साल दौरान महर जतोई तकरार में 52 माण्हू मौत जो खाज बणिजी चुका आहिनि। कबीलाई झेड़नि जिते सिंध खे बदअमनी जे दुबण में फासाए छॾियो आहे, उते मामूली तकरार दोस्तों ही अफ़सोसनाक एक वाक़ियो पेश आयो है शिकारपुर में। जतोई ऐं महर जो पुराणो तकरार आहे उहो हलंदड़ आहे। हिन वक़्तु जेके महर बिरादरी जा माण्हू हुया शादी ते वञी रहिया जेकाबाद रुस्तम खां शिकारपुर क़ौमी शाहराह रोड मथां जतोई बिरादरी जे हथियारबंदनि जेको आहे सो शादी जेका वेंदड़ ॼञ हुई उन मथां फायरिंग कई ऐं फायरिंग जे नतीजे में घोट समेत हिकु मासूम ॿारु आहे, हिकु कार जो ड्राइवर आहे। 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। हिन अफ़सोसनाक हेॾे वाक़े ते जेको आहे शिकारपुर हिन टाइम अफ़सोस में वरितल आहे। शिकारपुर जेका RBUT अस्पताल आहे उहा बि हिन टाइम महर बिरादरी जे माण्हुनि सां भरियल आहे ऐं शादी जी जेके ख़ुशियूं आहिनि उहे मातम में तब्दील थी वियूं आहिनि। हिन हेॾे वाक़े ते महर ऐं जेको जतोई जो तकरार हलंदड़ आहे हिन टाइम ताईं शिकारपुर में कंहिं बि सरदार हिन महर ऐं जतोई तकरार ते जेको आहे सो जहिड़े ते फ़ैसिले करण जे लाइ तयारु न आहिनि। अक्सर ॾिठो वञे त जतोई हुजे या महर अक्सर जेके जहिड़ा हलंदड़ आहिनि इन्हनि में जेके गोलियुनि जो खाज बणिया आहिनि उहे बिल्कुलु ग़रीब मिसकीन हारी वेचारा जेके आहिनि उहे गोलियुनि जो खाज बणिया आहिनि। हिन टाइम ताईं कोई बि पूरे ज़िले शिकारपुर में कोई बि महर जा जतोई तकरार हलंदड़ आहे। बहुतारनि जो माण्हू बि कोई बि क़तल न थियल न आहे थियो, पर जेके मरनि था गोलियुनि जो खाज बणनि था गोलियुनि में मरनि था उहे सिर्फ़ु ग़रीब ई मरनि था। अमीरनि खे को चवण वारो न आहे। SSP शिकारपुर खे घुर्जे त नोटिस वठी करे ही जेके बोतार आहिनि इहे जेके वॾेरा आहिनि इन्हनि जे फुल फोर मथां जेको केस दाख़िल करे तॾहिं वञी ही जेके झेड़ींदड़ धुरियूं आहिनि इहे पाण में ठहंदियूं। हिन टाइम ताईं जेके शादी ते वञी रहिया उन्हनि जा मासूम ॿार न्याणियूं ख़ुशी में सेरा ॻाईंदा वञनि पिया। अफ़सोस उहो थियो त उहो जेको घोट पंहिंजी अञा ज़िंदगी जूं नयूं जेको सिजु उभरंदड़ उहो बि हिन न ॾिठो ऐं उन्हनि खे गोलियुनि जो खाज बणाए करे उनखे बेदर्जी सां क़तल करे ऐं उहे जेके हथियारबंद हुया जतोई बिरादरी जा उहे फ़रार थी विया ऐं उहे जेके ॼञ आई जेका उहे ख़ुशी जूं जेके ख़ुशी वारो जेको माहौल हुयो उहो मातम में तब्दील थी वियो। हिन टाइम RBUT अस्पताल में जेको मातम छायल आहे। महर बिरादरी जेको आहे हिन टाइम अफ़सोस में वरितल आहे। SSP शिकारपुर ही तव्हांजो ज़िलो आहे, तव्हां अमन करायो आहे, पर जेके क़ौमी जेके पुराणा तकरार हलंदड़ आहिनि हिन टाइम ताईं उन्हनि ते जेको आहे सो तव्हां कंट्रोल नाहे कयो, जंहिंजे करे इंसानी जेके जानियूं आहिनि उहे जेके ज़ाया थी रहियूं आहिनि। पर हिन टाइम ताईं SSP शिकारपुर तव्हां बि नोटिस नाहे वरितो। थियण त ईअं घुरिजे तव्हां सभिनी सरदारनि खे घुराए करे उन्हनि खे आख़िरी वार्निंग ॾियो ऐं उन्हनि जे मथां केस दाख़िल जो चिताव ॾियो। अगरि ही जेको फ़ैसिलो या जरगो न थियो त उन्हनि जे सरदारनि मथां ही केस दाख़िल कयो वञे तॾहिं वञी जेके जहिड़ींदड़ धुरियूं आहिनि उहे पाण में ठाह कंदियूं। हिन टाइम शिकारपुर ज़िले में जेके शादी वारियूं ख़ुशियूं हुयूं उहे मातम में तब्दील थी वयूं ऐं अफ़सोस सां चवणो पए थो रुस्तम जा ग़रीब जेके ॼानी महर हुया उहे पंहिंजे ॿारनि बचनि समेत जेकाबाद शादी ते वञी रहिया हुया ऐं जेको शिकारपुर जेको बाईपास आहे उन जे मथां जॾहिं हिननि
जो गुज़र थियो हथियारबंद जतोई जा जेके माण्हू हुया उहे ॼञ जे मथां गोलियुनि जा जेके मुंहं आहिनि उहे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया जंहिंजे नतीजे में घोट समेत हिकु मासूम ॿार घोट ऐं हिकिड़ो कार जो ड्राइवर जेको महर हुयो टई जेके आहिनि उहे जेको आहे थॾे ते क़तल थी विया। उन खां बाद घोट जी ॿुधाइनि था त अमड़ आहे हिकु औरत आहे उहा बि गोलियुनि में जेको आहे सो सख़्तु ज़ख़्मी थी आहे। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो शिकारपुर में पेश आयो आहे जंहिं ते अफ़सोस ई करे सघिजे थो। ऐं सरदार कॾहिं बि न चाहींदा त ग़रीब मिसकीन जेके माण्हू आहिनि उन्हनि में ठाव थियनि। हमेशह मरंदा ग़रीब मिसकीन आहिनि, कॾहिं बि सरदारनि जो माण्हू को न मरंदो आहे हिन जहिड़े में। ऐं ॿुधायो वञे थो त हिन जहिड़े में 30-40 खां मथे जेके आहिनि महर जतोई जेको पुराणो तकरार आहे खसीस टके जे हिकिड़े तकरार तां ही जहिड़ो शुरू थियो। हिन 40 खां मथे जेके आहिनि ॿिन्ही बिरादरी जा माण्हू उहे क़तल थी सघिया क़तल थी विया आहिनि पर हिन टाइम ताईं कोई बि नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। हिन टाइम RBUT अस्पताल में जेके लाश हुया घोट जा ऐं मासूम ॿार जा हिकु ड्राइवर हुयो उहे पंहिंजा जेके आहिनि महर बिरादरी वारा हितां खणाए करे रुस्तम रवाना थी विया आहिनि। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो शादी वारे ॾींहुं पेश आयो जॾहिं घोट पंहिंजी ॼञ वठी करे गाॾियूं सिंगारे करे रुस्तम खां शिकारपुर खां क्रास करे जेकाबाद वञी रहियो हुयो ऐं शादी ते त रस्ते में हथियारबंद ताड़ में वेठल हुया जेके कार जे मथां जेका घोट जी कार सिंगारियल हुई उन जे मथां फायरिंग करे ॾिनी जंहिंजे नतीजे में 3 जेके जानियूं आहिनि घोट समेत जेके उहो हिकु मासूम नींगर आहे ऐं हिकु ड्राइवर आहे थॾे ते जेके आहिनि उहे 3 क़तल थी विया ऐं हिकु औरत जेका आहे उहा ज़ख़्मी थी आहे। SSP शिकारपुर असां तव्हांखे वरी बि इहा अपील कंदासीं त महर ऐं जेको जतोई तकरार आहे उहो उन में तव्हां ई जेको आहे अॻिते वधो ऐं उन तकरार खे ख़तमु करण में तव्हां पंहिंजो किरदारु अदा कयो जीअं वधीक जेको जानियूं आहिनि उहे ज़ाया न थियनि। इन सां गॾु ॾींदा इजाज़त वरी इंशाअल्लाह कंहिं ॿिए इशू ते